नाज़िन, खैरपुर में इंतजामिया जी नाअहली ऐं करप्शन सबब शहरी मिठे ऐं साफ़ पानी की सहूलत का महरूम आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे हरेश कुमार। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खैरपुर ज़िलो तमामु क़दीमी ऐं पुराणो ज़िलो ऐं तारीख़ी शहर आहे ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हितां जा जेके शहरी आहिनि उहे इंतज़ामी नाअहली ऐं करप्शन जे करे मुख़्तलिफ़ मसइलनि जो शिकार आहिनि, जंहिंमें हितां जो जेको पाणी आहे उहो खारो आहे शहर जो, ऐं खारो पाणी हुअण जे करे शहरी जेके आहिनि से सख़्तु ॾुखियानि खे मुंहुं ॾींदा रहिया आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त कुझु साल पहिरियां हिते फिल्टर प्लांट्स जेको आहे सो लॻाया विया ऐं पाणीअ खे चेकअप करण जे लाइ 14 खां मथे लेबार्ट्रियूं क़ाइमु कयूं वियूं, जंहिं ते किरोड़े रुपया ख़र्च कया विया। पर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन्हनि लेबार्ट्रियुनि जी जेका हिन वक़्तु कंडीशन आहे उहा तमामु ख़स्ता हाल ख़राब थी चुकी आहे। ऐं इहे जॾहिं लेबार्ट्रियूं क़ाइमु करे ऐं उन्हनि खे जेके ताला लॻाया विया त उहे ताला केतिरा ई साल गुज़रण जे बावजूदि खुली न सघिया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहर जो जेका आबादी आहे उहा तमामु वधीक आहे ऐं शहरी जेको आहे सो मिठे पाणी पीअण वारी जेका सहूलियत आहे उन खां जेको आहे सो महरूम आहिनि। हिन हवाले सां जॾहिं असांजी शहरनि सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो चवणु हुयो त असीं हितां जा रहाकू आहियूं ऐं हितां हमेशह पीपल्स पार्टी खे वोट कंदा रहिया आहियूं, पर उन जे बावजूदि असांखे मिठे पाणी जी जेका सहूलियत आहे उन खां महरूम आहियूं। ऐं शहर जेको आहे सो मुख़्तलिफ़ मसइलनि जे वरचड़ियल आहे ऐं उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त इहे टेस्टिंग जेके लेबार्ट्रियूं जंहिं ते किरोड़े रुपया ख़र्च कया विया आहिनि, इहे कारआमद साबित करण जे लाइ इहा मशीनरी जेको आहे सो फिलफोर बहाल करे ऐं दुरुस्त करे ऐं पाणी जेको आहे सो साफ़ ऐं शफ़ाफ़ असांखे मुहैया कयो वञे।